बिल्कुलु असां हिन वक़्तु हैदराबाद गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज में मौजूदु आहियूं, जिते BA BSc ऐं BCom जा एग्ज़ाम जारी आहिनि, जंहिंजे करे अंदरि मीडिया खे अलो न पियो कयो वञे। हिननि जो चवणु आहे त कंट्रोलर मुर्तज़ा सियाल जो मीडिया खे लेटर अलो कयो वियो आहे। इन लेटर जे हवाले सां मुर्तज़ा सियाल सां असांजी ॻाल्हि ॿोल थी। उनजो चवणो त अहिड़ो को बि लेटर वग़ैरह कोन्हे, ऐं तव्हां हर कॉलेज विज़िट करे सघो था। हीअ असांजो गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज कासमाबाद जो आहे, जीअं तव्हां विज़िट करे मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे थो सघे, जिन खे तालो लॻल आहे ऐं मीडिया खे अंदरि अलो न पिया कया वञनि। जी अदा छा थियो तव्हां छाजे करे? मदद खपंदी ड्यूटी कंहिंजी आहे? ग्रुप डिस्कशन आहे या पेपर आहे? सब ॾिसी वठूं। ग्रुप डिस्कशन ठाहे हिकु तव्हां कापी मटीरियल आहे अभी तो कंहिंजी ड्यूटी आहे? मोबाइल छो न कढाया? सर कढाया तव्हांखे सिर्फ़ु त लिखी ॾिनो आहे, तव्हांखे लेटर में लिखी ॾिनो आहे, उनजे बावजूदि मोबाइल आहे त मां चाहियां तव्हां ड्यूटी सही कंदा कयो, हे सभु कुझु हिन में हले तव्हांखे मना कयो सिर्फ़ु तव्हांखे लिखी ॾिनो मोबाइल कोई हिकिड़ो ई हुजे। तव्हां वटि बि आहे मोबाइल आहे? मोबाइल कंहिं वटि बि मोबाइल न हुजे, मोबाइल हूंदा न त मसइलो थी ऐं तव्हां मोबाइल वारी खे सोच है या सच है? सोच है सर। अच्छा ॿुधायो सर अॼु जे पहिरियों पेपर आहे, तव्हां विज़िट निकिता आहियो गवर्नमेंट बॉयज़ कॉलेज में, हितां जा इंतज़ाम कीअं हुयो? सही तक़रीबन कॉलेजिस में यकीनन नंबर वधीक आहे, लेकिन बहितर इंतज़ाम आहे। बुरड़ो साहब मूंसां गॾु बीठो, असां इलाही सख़्ती कई आहे, हिकिड़े सुठे माहौल में इम्तिहान हलनि पिया। यकीनन बर्डन साइन यानी मिसाल तौरु एनरोलमेंट जेका आहे उन तमामु वधीक आहे, कॉलेज में जायूं घटि आहिनि, 80,000 खां वधीक ॿार इम्तिहान ॾियनि पिया, त उन में यकीनन इशूज़ पंहिंजी जाइ ते आहिनि, लेकिन यकीनन घटि वसाइल में असांजा उस्ताद तव्हांजे साम्हूं जंहिं हिकिड़े पुरअमन माहौल में कनि पिया। सुबुह जो यकीनन थोरो मसइलो थियो, असीं पाण ॿाहिरि निकिता आहियूं। सिंध जे ॿारनि जो मुस्तक़बिल जो दारो मदार की असां हिन कल्चर खे, जंहिंखे चीटिंग कल्चर चवनि था, इम्पर्सोनेशन चवनि था, उन जी इजाज़त कोन ॾींदासीं। त असां कॉलेज जे उस्तादनि जा बि शुक्रगुज़ार आहियूं, तव्हां मीडिया जा बि, इवन असांजा ॿिया जेके लॉ इन्फोर्समेंट साथी आहिनि उन्हनि जी मदद सां हिन वक़्तु असांजा 55 कॉलेज आहिनि, उन्हनि में तव्हां विज़िट करियो, इम्तिहान थियनि पिया। यकीनन इशूज़ पंहिंजी जॻह ते हूंदा आहिनि। मुंहिंजी ज़ाती कोशिशि जंहिं टीम में ॾिसो मूंसां गॾु सभु डीन्स पोइ सीनियर प्रोफेसर आहिनि, असां चीटिंग खे किथे बि इजाज़त कोन ॾींदासीं। सिंध जो पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहे। अॼु असांजा ॿार कमीशन जो इम्तिहान पास कोन पिया करनि, CSS में 5% ॿार बि पास कोन थींदा आहिनि, त इन खे डिस्करेज कंदासीं। ऐं पंहिंजे प्रिंसिपल्स ऐं इन्हनि स्टाफ ऐं मूंसां गॾु जेके
कॉलेज एडमिनिस्ट्रेशन जा माण्हू गॾु आहिनि उन्हनि जो थोराईंदा आहियूं कि असां घटि वसाइल आहिनि यकीनन उहो मसइला पंहिंजी जाइ ते आहिनि तादाद तमामु वधीक आहे लेकिन हिकिड़े सुठे माहौल में इम्तिहान थिए पियो जेका कॉलेजिस में कैपेसिटी आहे उन जे मुताबिक़ ॿार वेठा आहिनि लाइन में वेठा आहिनि असां कोशिशि कई आहे ऐं इनशाला ॿी कॉलेज में वञूं पिया तव्हां ॾिसंदा सभिनी कॉलेजनि खे आउं पाण ज़ाती तौर विज़िट कंदुसि कंहिं बि लिहाज़ सां चीटिंग खे या ग़लति कम खे इजाज़त कोन ॾींदासीं। सर चीटिंग रोकण जे लाइ तव्हां हिन भेरे कहिड़ा इंतज़ाम कया आहिनि? असां इहे इंतज़ाम आहिनि सॼी मुंहिंजूं टीमूं मूंसां गॾु आहिनि इन खां अलावा असांजूं विजिलेंस टीमूं थियल आहिनि हर कॉलेज में वञनि पिया उते सरप्राइज़ विज़िट कनि पिया कॉलेज जा उस्ताद असां सां गॾु बीठा आहिनि तव्हांखे ख़बर हूंदी सेशन जज जेके आहिनि उन्हनि खे असां गुज़ारिश कई आहे रेंजर्स खे असां गुज़ारिश कई आहे पुलिस खे कई आहे सभु पार्टनर असां हिकिड़े पेज ते आहियूं कि सिंध में तालीमी मयार बुलंद करिणो आहे जंहिंमें असां हुकूमत सिंध सेक्रेटरी एजुकेशन हुजे या कॉलेज साइड जा जेके प्रिंसिपल आहिनि इन इवन हिननि जो ऑर्गेनाइज़ेशन उन सभिनी खे असां हिकु पेज ते वरितो आहे इनशाला असां सभु गॾिजी कमु कंदासीं त चीटिंग जी इजाज़त कान हूंदी। केतिरा कापी केस आहिनि अॼु अञा ताईं ॿ त मुंहिंजे साम्हूं असां जेके मोबाइल ते जेके आहिनि उहे आहिनि इन खां वधीक कोन्हनि उहे बि मोबाइल हुननि जा ऑन आहे जंहिंजी इजाज़त कान्हे तव्हांजे मीडिया जे ज़रिए हुननि खे ॿुधायूं त मोबाइल फ़ोन जी बिल्कुलु इजाज़त कान्हे त इहो मोबाइल फ़ोन अगरि खणी बि ईंदा त उहो मोबाइल फ़ोन हुनखे खसे कॉपी केस कंदासीं ॿिनि खां वधीक केस कोन थिया आहिनि हिते अञा असांखे मीडिया खे रोकियो आहे मीडिया खे गेट ते इन लाइ कि उहो हुननि जा पंहिंजा कुझु एडमिनिस्ट्रेटिव मसइला आहिनि इनशाला आउं हिननि सां कोऑर्डिनेट कंदुसि मीडिया खे कोन रोकियो वेंदोसीं इनशाला वॾी महिरबानी। सर मीडिया खे अलो कोन पिया कनि गेट ते रोके पिया आहिनि चवंदा मुर्सा सियाल जे तरफ़ां कुल नोटिफिकेशन जारी थियल आहे इन वाल तव्हां छा चवंदो? ठीक है थैंक यू। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.